Welcome to Time News Studios. You are watching 4 PM Bulletin. इरसा ने वाटर अवेलेबिलिटी सर्टिफिकेट जारी किया, उसके बाद सिंध गवर्नमेंट ने जो है वो ऑब्जेक्शन दाखिल किए। एक ने इसकी मंजूर नहीं की, लेकिन उस लीगल रिजीम को बाईपास करके, जैसे कि कोई किसी क्रिमिनल को जो है मौत की सज़ा आती है, वो अपील करता है सुप्रीम कोर्ट में, जब तक वो अपील पेंडिंग होती है तो उसको फांसी नहीं दी जाती। तो इस तरह से जब सिंध गवर्नमेंट की अपील जो है वो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में पेंडिंग है, वो पेंडिंग है ऑब्जेक्शंस अंडर द लॉ, अंडर द कॉन्स्टिट्यूशन, उसके बावजूद कैनाल की कंस्ट्रक्शन शुरू करने की कोशिश की गई, जिसको सिंध के अवाम सरापा, जिस पर हकीकी तौर पर सरापा एहतजाज हो गए। और सिंध में जो है वो बड़ी तहरीक चली कि पहले भी जो हम पर वाटर रजीम मुसलत की गई है वो अनफेयर है, अनकॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट के दौरान की गई। और ये भी जो सर्टिफिकेट जारी किया गया वो भी केयर टेकर गवर्नमेंट के दौरान जारी किया। केयर टेकर गवर्नमेंट को ऐसे अख्तियारात ही नहीं थे। मैंने उसको चैलेंज किया कि फेडरल मेंबर इरसा जब सिंध का है ही नहीं, इरसा की कंपोजिशन गैर कानूनी है, तो वो सर्टिफिकेट कैसे जारी कर सकता है। नोटिस जारी किए हैं वाटर सेक्रेटरी को और एस्टेब्लिशमेंट सेक्रेटरी ऑफ द फेडरल गवर्नमेंट, क्योंकि उन्होंने सिंध हाई कोर्ट के फैसले पर अमल नहीं किया है। सिंध जे एतराज़नि बावजूदि किनालनि जी अॾावत शुरू कई वई। सिंध हाई कोर्ट जे स्टे ऑर्डर बाद किनालनि जी अॾावत न थी सघंदी। बैरिस्टर ज़मीर गुमरो जी प्रेस कॉन्फ्रेंस। बैरिस्टर ज़मीर गुमरो चयो त सिंध जे मेंबर खां सवाइ गैर कानूनी तौर वफ़ाक़ पंजाब जो मेंबर वठी फ़ैसिलो कयो। सिंध हाई कोर्ट इरसा जे मौजूदा मेंबर खे बि नोटिस जारी कयो आहे। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। सिंध हाई कोर्ट इरसा जे पाणी मौजूद हुअण बाबति जारी कयल सर्टिफिकेट ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत खां 18 अप्रैल ताईं तफ़सीली जवाब तलब। जस्टिस फैसल कमाल ऐं जस्टिस जवाद दरख़्वास्त ते ॿुधणी हलाई। दरख़्वास्त गुज़ार कुर्बान मेथलो जे वकील ज़मीर गुमरो चयो त इरसा जी जोड़जक गैर कानूनी आहे। इरसा 25 जनवरी ते चोलिस्तान ऐं थल किनाल जे अॾावत लाइ पाणी फराहमी जो सर्टिफिकेट जारी कयो। इरसा में सिंध मां वफ़ाक़ी मेंबर जी मुक़ररी नाहे कई वई। जारी कयल सर्टिफिकेट ते किनालनि जो कमु रोकियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत पारां तफ़सीली जवाब जमा कराइण लाइ अदालत खां मोहलत तलब। अदालत इरसा जे पाणी मौजूद हुअण बाबति जारी कयल सर्टिफिकेट ते स्टे ऑर्डर जारी कंदे 18 अप्रैल ते तफ़सीली जवाब तलब करे वरितो। बैरिस्टर ज़मीर गुमरो चयो आहे त सिंध हाई कोर्ट किनाल जी कंस्ट्रक्शन खे रोके छॾियो आहे। सिंध जे आपाशी वज़ीर जाम खान शुरो सिंध हाई कोर्ट जे तकरारी किनालनि ऐं इरसा जे सर्टिफिकेट ते अमल दरामद रोकण वारे फ़ैसिले खे तारीख़ी फ़ैसिलो करार ॾेई छॾियो। जारी कयल बयान में जाम खान शुरो चयो त सिंध हुकूमत जो वफ़ाक़ ॾो केस हो त इरसा में मेंबर सिंध जो मुक़रर हुअणु घुरिजे। उहो अॼु साबित थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ खे ज़हीर हैदर शाह जी मुक़ररी लाइ ख़त लिखियो हो। उन ते वफ़ाक़ अमल दरामद करे नोटिफिकेशन जारी करे वफ़ाक़ी मेंबर जी सहीअ सां जारी कयल किनाल जे सर्टिफिकेट खे रद्द करे मनसूबो ख़तमु कयो वञे। सिंध मां इरसा मेंबर जी मुक़ररी न थियण ख़िलाफ़ तोइनी अदालत जी दरख़्वास्त ते बाणी ऐं एस्टेब्लिशमेंट सेक्रेटरी खे नोटिस जारी। 7 मई ते पेश थियण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में जस्टिस करीम आगा खान ऐं जस्टिस अदनान करीम मेमन जी सरबराही में डिवीज़न बेंच ॿुधणी हलाई। बैरिस्टर ज़मीर गुमरो ऐं बैरिस्टर फैज़ान मेमन अदालत आॾो पेश थी दलील ॾिना। अदालत पाणी वारी वज़ारत जे सेक्रेटरी सैयद अली मुर्ज़ा ऐं सेक्रेटरी एस्टेब्लिशमेंट इनामुल्लाह दारेजो खे नोटिस जारी कंदे 7 मई ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾिनो। बैरिस्टर ज़मीर गुमरो चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध सूबे मां इरसा जो मेंबर मुक़रर न कयो आहे। सिंध हाई कोर्ट जे 12 मई 2017 वारे फ़ैसिले जी भञकड़ी कई वई आहे। कानून मूजिबि इरसा में वफ़ाक़ी मेंबर सिंध मां हुअणु घुरिजे। असांजो साहु सिंधु ते धारो सिंधु ते धारो सिंधु ते धारो सिंधु ते धारो बुख्यो थी उनियो मरबो फसल गाह कीअं थींदा ज़ुल्म ज़बरदस्ती हेॾी इन ते ठाह कीअं थींदा सभई सिंधु ते धारो सिंधु ते धारो सिंधु ते धारो सिंधु ते दरिया ते धारो दरिया ते धारो चवां थो हाल छा थींदो असांजो साहु सिंधुअ में सिंधु ते धारो सिंधु ते धारो। तकरारी किनालनि ख़िलाफ़ पिंगरे शहर में शटरबंद हड़ताल। समन सरकार खां बाईपास खां शादी सिमाल वाह ते रैली। सियासी समाजी अॻुवाणनि आबादगारनि वापारियुनि ऐं शागिर्दनि जी वॾी अंग में शिरकत। केनाल नामंज़ूर जा नारा। अॻुवाणनि चयो आहे त सिंधु दरिया ते नवां केनाल सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश आहे। सिंध में अॻे ई पाणी खोट आहे। इंडस डेल्टा तबाह थी वई आहे। समुंड लख एकड़ ज़मीन गिड़काए वियो आहे। सिंध खे हिसे जो पाणी ॾेई तकरारी किनाल रिथा रद्द करण जो मुतालबो।
सिंधु दरिया ते किनालनि जी अॾावत ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल। शाहपुर जानिया में रैली कढी क़ौमी शरारती धरणो। SUP सरबराह सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि अॻुवाणनि जी शिरकत। सिंधु असांजो जियापो आहे, किनाल समूरा नामंज़ूर। सिंधु ते धाड़ो नामंज़ूर जा नारा। मेड़ में अवामी तहरीक पारां ॻोठ सोढारे मस्जिद खां बचल शाह जी मोरी ताईं 4 किलोमीटर पैदल मार्च करे नारेबाज़ी। पखो सिंधड़ी ऐं कैठी बंदर में दरिया ते धाड़े ख़िलाफ़ मुज़ाहिरा। अॻुवाणनि चयो आहे त सिंधु दरिया ते नवां किनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। जेसीं ताईं किनाल रिथा रद्द थियण जो नोटिफिकेशन जारी न थींदो, एहतिजाज जारी रहंदो। हिन वक़्तु जेकॾहिं सिंध जे माण्हुनि जो आवाज़ अची वियो त प्रेसिडेंट हाउस पंहिंजे ऑफिस में रद्द करे छॾियो, जीअं अप्रूवल ॾिनी अप्रूवल वापसि रखी छॾियो। हिते जलसा पिया कनि, जुलूस पिया कनि, माण्हुनि खे ठॻीनि पिया ऐं चवनि पिया त जेको असीं किनाल मुखालिफ़ आहियूं। सभु नौजवान वकील सभु गॾिजी असां हुकूमत जे हिन फ़ैसिले खे ग़लति था सम्झूं। शागिर्दनि खे लठियूं ऐं दहशतगर्दी सिंध यूनिवर्सिटी में FIR कई अथनि। जिदोजहद खे चिबाटण था चाहिनि, माण्हुनि में हिरास था कराइनि त एहतिजाज जी तरफ़ न वधनि। सिंधी माण्हू रद्द उन्हनि खे करे चुको आहे, पर सियासी तौर ते रद्द कंदुनि तॾहिं जिन मां जान चुको। सॼी सिंध जो अवाम तकरार किनालनि ख़िलाफ़ उथी बीठो आहे। कूड़ा केस दाख़िल करे ख़ौफ़ पकड़े रहिया आहिनि त सिंध जा माण्हू एहतिजाज तरफ़ न वञनि। जदोजहद खे चिथण चाहिनि था। सिंध जे अवाम उन्हनि खे रद्द करे छॾियो आहे। हाणे रुगो सियासी तौर खे रद्द करणो पवंदो। दरिया बचाओ कमेटी जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह जूं शाहपुर जानिया में मीडिया सां ॻाल्हियूं। ज़ैन शाह चयो त सिंध जे अवाम जो आवाज़ ॿुधी किनाल रिथा खे रद्द कयो वञे। जलसा जलूस करे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदे चवनि पिया त असां किनालनि जे ख़िलाफ़ आहियूं। सिंध जे अवाम खे ने सुञाणे वरितो आहे। मलीर में स्टील मिल्स जे पुरतन जे धरणे दौरान हिकु मुलाज़िम दिलि जे दौरे सबबि फ़ौत। मुज़ाहिरीन बिन कासिम रेलवे स्टेशन ते मिलत एक्सप्रेस खे रोके वरितो। जबरी बरतरफ़िन ऐं रिटायर्ड पुरतन जूं रहत अदा न करण ख़िलाफ़ स्टील मिल्स टाउन खां क़ौमी शरारत ताईं लांग मार्च कयो वियो। धरणे में शरीक मुलाज़िम सलीम खुश्क दिलि जो दौरो पवण सबबि फ़ौत। मुलाज़िमनि जो चवणु आहे त स्टील मिल्स खे मुकमिल तौर ते गैस बंदि करे तालो हयो वियो आहे। हज़ारे पुरतन खे जबरी बरतरफ़ कयो वियो। आपघात करण ते मजबूर आहियूं जाइज़ मुतालबा मञिया वञनि। दहशतगर्दी कंट्रोल करण पार्लियामेंट जो कमु आहे, अदालत जो न आहे। जस्टिस जमाल मंदोखेल जा रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच में सिविलन्स जे मिलिट्री ट्रायल ख़िलाफ़ ॿुधणी। दिफ़ा वारी वज़ारत जे वकील ख्वाजा हारिस चयो त कानून ठाहींदड़नि खे तय करणो आहे त ट्रायल किथे थींदो। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾिना त अदालतुनि खे रुगो उहो ॾिसणो पवंदो आहे त ट्रायल आइन जे मूजिबि आहे या न। दहशतगर्दी कंट्रोल करण पार्लियामेंट जो कमु आहे, अदालत जो न आहे। अदालत उहो सोचणु लॻी वई त फ़ैसिले सां दहशतगर्दी घटि थींदी, वधंदी त फ़ैसिलो न करे सघंदी। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प तरफ़ां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ते लॻायल टैरिफ जा नाकारी असर पवणु शुरू थी विया। केतिरनि ई एशियाई ऐं नार जे मुल्कनि जे स्टॉक मार्केट जियां पाकिस्तान में बि ॻणती जोगी सूरत पैदा थी वई। स्टॉक मार्केट में कारोबारी हफ़्ते जे पहिरें हफ़्ते पहिरें ॾींहुं शदीद बढ़ाई। 100 इंडेक्स में 6250 खां वधीक पॉइंट्स जी घटिताई रिकॉर्ड कारोबार रोकियो वियो। कराची जो मेयर मुर्तज़ा वाहब ऐं MQ अॻुवाण फारूक सत्तार आमो साम्हूं। हिक ॿिए ते इल्ज़ाम। फारूक सत्तार चयो आहे त मुर्तज़ा वाहब मैंडेट कसे मेयर जी कुर्सी ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे वेठल आहे। पंहिंजी कारकर्दगी सुधारण बजाए MQM जे कामयाब गवर्नर ते तनक़ीद पियो करे। मेयर मुर्तज़ा वाहब जो चवणु आहे त कराची नाकारी ऐं तहज़ुब जी सियासत खे पोइ ते छॾे ॾिनो आहे। कंहिं वक़्तु बोरीबंद लाशनि जो उरूज हो। वापारी अॻुवां क़तल थी वेंदा हुआ। हिक काल ते शहर बंदि थी वेंदो हो। गवर्नर कामरान टिसूरी तर्जुमाननि ज़रिए न ॻाल्हाए। फारूक सत्तार अॻु जनाब करे मुखातिब थींदो हो, अॼु वरी तूं करे पियो ॻाल्हाए। कंबर भरिसां शादी खां इनकार ते मंगेंदे था मास्तरियाणी क़तल। ॻोठ राउजा में मास्तरियाणी सदफ़ हासिलो खे मंगेंदे वहीद हासिलो फायरिंग करे क़तल कयो। गोली लॻण सबबि वाटाड़ू महबूब राउ जो ज़ख़्मी। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार वहीद हासिलो पुलिस एहलकार आहे। लेडी टीचर सां मंगणी थियल हुई। शादी खां इनकार ते खेसि क़तल कयो। वाक़े जो केस दाख़िल न थियो। नई गिरफ़्तारी अमल में आई। थरी मीरवा भरिसां मुसाफ़िर वैन कल्टी औरतुनि ऐं ॿारनि समेत 22 ॼणा ज़ख़्मी। मेराण हाईवे गाबर शाख स्टॉप अटे तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन कल्टी थी पई। ज़ख़्मी थियल मुसाफ़िर गंबट ऐं खैरपुर अस्पताल मुंतक़िल। अब्दुल कादिर भुट्टो मसमात हवा सनड़ी ओड रैशमा ओड समेत 10 मुसाफ़िरनि जी हालत नाज़ुक। पुलिस मूजिबि मुसाफ़िर वैन नवाब शाह खां सखर वञी रही हुई। टायर बरस थियण सबबि कल्टी थी पई। ऐं हैदराबाद सखर ऐं मीरपुर खास में 9 ऐं 10 जा पर्चा। कापी जी धूम मतल। मुख़्तलिफ़ सेंटर्स ते इंतज़ाम अणपूरा। पेपर वक़्त खां अॻु आउट। उम्मीदवार मोबाइल फ़ोन ज़रिए कापी कंदा रहिया। मीरपुर खास में फर्नीचर जी खोट सबबि शागिर्दनि पट ते वेही पेपर ॾिनो।